नाज़रीन कोटड़ी कबीर में रिपोर्ट करे पियो आवाज़ न्यूज़ जो तालका रिपोर्टर मसूद अहमद सेतो मेरापुर जे रवासणी शाइस्ता मेमण प्रेस क्लब कोटड़ी कबीर पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूंसां वॾो ज़ुल्म न हक़ आहे। मुंहिंजी 2007 में हफ़ीज़ुल्लाह मेमण सां शादी थी हुई जंहिंमां मूंखे 3 न्याणियूं आहिनि। मुड़ुस मूंखे घरां कढी छॾियो आहे। मुंहिंजूं न्याणियूं बि मूंखां खसे विया आहिनि जॾहिं त मूंखे मुड़ुस तलाक बि न ॾिनी आहे। मां पंहिंजे माउ पीउ जे घर रहां थी। उते बि मुंहिंजो वालिद मूंसां तशद्दुद करे पियो। मूंखे मथे में लोहा सरिया हयां जंहिं ते मूंखे मथे में 15 टाका लॻा पिया आहिनि। मां थाणे ते वञां थी, मुंहिंजी केर बि दाद फ़रियाद कोन थो करे। वरी पुलिस NCB कोन पई कटे जॾहिं त मुंहिंजे मुड़ुस जा माइट सरहंदी वारा आहिनि ऐं हू मेहरापुर थाणे ते कॉल करे चवनि था त हिन खां NC न वठिजो। पुलिस मूंखे वापसी मोटाए छॾे थी जॾहिं त मुंहिंजा पंहिंजा बि मूं ते ज़ुल्म कनि था। मां घर में कमु कंदी आहियां, पोइ उहे मूंखे मानी वग़ैरह ॾींदा आहिनि। मां बाबा वारनि जे घर रहाइश कंदी आहियां। बाबा वारी बि घरां कढी चवनि था त असांजे घरां निकिरी वञ। ख़ुदा मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजा बचा वठिजो, न त मां ख़ुदकशी कंदसि। अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत बहितर आहे। शाइस्ता मेमण चयो आहे त IG सिंध DIG शहीद बेनज़ीर आबाद SSP नौशर फ़िरोज़ खे अपील कई त ख़ुदा मूंसां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में मां पंहिंजे पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदसि। जी आदि नालो छा आहे? किथों आयो? छा मसलो थी? मुझे घर निकिरी वञो, मूंखे कुझु बि न ॾींदो आहे। का शइ कहिड़ा लाइ दुआ मूंखे न ॾींदो आहे। मुंहिंजा ॿार दरपतन 2007 में मुंहिंजी शादी थी। मूंखे हिकिड़े ॾींहुं बि मूंखे जॻह न ॾिनी, घर न ॾिनो मूंखे। मुंहिंजा ॿार मूंखां फसे विया, 2 न्याणियूं हुयूं, उहो मूंखां फसा जुदा करे छॾियो। मुड़ुस जो नालो छा अथई? हफ़ीज़ुल्लाह। केरु आहे उहो पाण? मेमण। अच्छा, हाणे किथे आहियो पाण? 11 वार्ड में वेठो आहे। पाण किथे आहे? उहो असां वटि न आहे। असांखे कुझु बि न ॾिनो। शादी जॾहिं